सिंध हारी कमेटी पारां जेको थर जे माण्हुनि खे जेको फसलनि जा रेट जेको उहो सही अघु मुक़ररु न करण जे करे सिंध हारी कमेटी पारां जेको चेलार में एहतिजाजी रैली कढी वई आहे। हिन हवाले सां पाण हिते जे अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। सॼो साल जो माना मिसकिन कर्ज़ लाइ न सघण जे नतीजे में ही तमामु जो ग़रीब माण्हू आख़िर पेट बुखिया अंग वारा मजबूर थी लाचार थी जेको आहे सो ख़ुदकशियुनि ॾे वञनि था। इन करे असांजो मुतालबो आहे त सरकार तरफ़ां बाक़ाइदे हिते सरकारी जेको मर्कज़ खोलिया वञनि ऐं सरकार तरफ़ां ख़रीदारी करी वञे ऐं हीउ जेको मिसकिन सां ज़ुल्म आहे उहो बंदि कयो वञे। बनियनि में वेंदा आहियूं, तमामु वॾी जाखड़ खां फसल निकिरंदो आहे त हीअ रेट पंहिंजी मनमानी सां कंदा आहिनि। 8,000 या फी मण खणी असां पोखियोसीं, हींअर उहो 2,000 मण आहे। हाणे असीं हारी माण्हू माण्हू वञूं किथे वञूं? असांजो मुतालबो आहे किथे मञियो वञे जीअं असांजा हीअ फसलनि जा रेट आहिनि हीअ वधाया वञनि, महिरबानी थींदी। असांजो जेको हीअ गॾु थिया आहियूं सभु इन जे करे थिया आहियूं त असांजो जेको जिन्सनि जो रेट आहे उहो महिरबानी करे वधायो वञे जीअं असांजो कुझु गुज़ारो हली सघे। न आहे हुन जे करे असांजो जेको सो मुतालबो आहे सरकार खां त जेको सो हिन जी मार्केट ठाही वञे त असांजे फसल जो रेट असांखे हक़ मिलियो वञे। हुन जे करे जेको असांजी अपील आहे त वधि में वधि असांजे फसल जो रेट सुठा कया वञनि जंहिं में असीं आज़ादु थी वञूं ऐं हारियुनि जो जेको सो कर्ज़ भरिजे। हुन जे करे जेको सो असांजो मुतालबो आहे त असांजे फसल जा रेट वधाया वञनि ऐं असांजे हक़ मिलियो वञे। इहो चवण त जेको थर में जेको फसल आहे न असां महिनत कई आहे हुननि जो असांखे जेको उजरो नथो मिले ऐं जेको फसल आहे न हुननि जो सरकारी अघु रेट मुक़ररु कयो वञे त जीअं असांखे फ़ाइदो मिली सघे। कैमरामैन मुश्ताक बजीर सां गॾु रजब रहमी बजीर, सिंध टीवी न्यूज़, चेलार।